अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पाकिस्तान पीपल्स पार्टी का सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी ने ऐलान जंग किया है। इस नाअहल, नाजायज, नालायक सिलेक्टेड हुकूमत के खिलाफ ऐलान जंग किया है और इस जंग की जो सफाई है, मेरे जो इस जंग में सफाई है वो आप है, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी की तंजीम है, पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुन है, पाकिस्तान पीपल्स पार्टी के ओहदेदार है और पाकिस्तान पीपल्स पार्टी की इंतखाबी उम्मीदवार भी है। हमने मिलकर ये जंग लड़ना है, हमने मिलकर जद्दोजहद करना है, हमने मिलकर मेहनत करना है और इस सिलेक्टेड कठपुतली निजाम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हुकूमत खिलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो आहे। जियाला हुकूमत खिलाफ़ मार्च पीपल्स पार्टी जो सिपाही आहिनि। गॾिजी सिलेक्टेड हुकूमत के घर भेड़ो कंदासीं। मुल्तान में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पेट्रोल ऐं भाण जे बहरान ते बि पीपल्स पार्टी एहतजाज कयो। इस्लामाबाद पहुची वज़ीर आज़म खां हिसाब वठंदासीं। हू घिटी घिटी वञी हुकूमत खे वाइको कंदा। दुश्मन तीर दुश्मन में मारी बलोचाना में मारी बलोचाना तीर मुल्तान में पीपल्स पार्टी जो वर्कर्स कन्वेंशन जियालन जो सम टूतली पियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि जो खिताब। पीपी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त हुकूमत 50,000 घरनि जो वाइदो करे माण्हुनि खे बेघर कयो। पीपल्स पार्टी गुरबत खिलाफ़ जंग करे रही आहे। 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद तरफ़ मार्च थींदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे त इमरान खान जे इक़्तिदार जी ॿेड़ी बुॾण वारी आहे। अवाम जा हथ इमरान खान जे गले ताईं पहुची चुका आहिनि। इमरान खे मशवरो आहे त हेलमेट पाए अवाम में वञे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज चयो त इमरान खान ऐं नेब जो गठजोड़ वाइको थी चुको आहे। हुकूमती इत्तेहादी उॾंदड़ ॿेड़ीअ मां टपो ॾियण लाइ तयार आहिनि। इमरान खान सां गॾु वेठल माण्हू रुॻो इक़्तिदार जा साथी आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान अफगानिस्तान में अमेरिका जे मिशन खे कूड़ो ऐं बिना मक़सद करार ॾेई छॾियो। परॾेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त अमेरिका जो मक़सद अफगानिस्तान वाज़ेह हुयो। चैलेंज क़बूल न करण कमज़ोरी जी निशानी आहे। हिन 22 साल करप्शन खिलाफ़ जदोजहद कई। करप्शन सबबि मुल्क ग़रीब रहियो। ताक़तवरनि खे कानून जे कटहरे में न आणण सबबि मुल्क तबाह थी वेंदो आहे। वज़ीर आज़म इमरान खान पारां बहितरीन कारकर्दगी ते वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ख़ासि मददगारनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद पहिरें पोज़ीशन हासिल करे वरिती। असद उमर ॿी, गुरबत जे ख़ात्मे वारी वसात 3, शफ़क़त महमूद चौथी ऐं शीरी मज़ारी 5 नंबर ते रही। वफ़ाक़ी वज़ीर घरू वज़ीर शेख रशीद 9 ऐं वफ़ाक़ी वज़ीर फ़ख़्र ज़मा कारकर्दगी ॾेखारण में आख़िरी नंबर ते आयो। ख़ासि मददगार सानिया नश्तर, मोईद यूसुफ ऐं अब्दुल रज़ाक दाऊद खे बि एवार्ड ॾिनो वियो।